आज से कारी सब किताब का उठाना है मोहम्मद बुलंद पर सलाम नारे रिसालत या रसूलुल्लाह नारे हैदरी या हुसैनियत जिंदाबाद यजीदियत मुर्दाबाद अहले बैत दुश्मनन के या दरबार मान सुनाए या दरबार सोनी आवाज समझी सलावत सोनी करो दुआ को क्या सबको चुनर मासूम जे मौला बानी बलिश तो दो शर्म बन मातम कबूल फरमाए मौला पंजन बार में सुके ने उठ जे मोहन के आजादारन के ताक़त मत या बात के जाते गली वाला वसंता मौला तो पानी स्वाद बस मां पाजे काबिल एहतराम मौसम शादी गली निशान को पैन मतो पानो बसाइए के लोग लेकिन मुझे मजबूरी वाली मां के लिए नौकरी जरिया इन जी लख मेहरबानी मौला के सेहत सलामती बख्श दे मौला ने जिनकी दराज करी मौली साहब की मां भी तस्दीक तो क्या तो वाकई असा के इलाके में हेरा मोती करे करे पैदा थी मौला वली साहब जिंदगी करे मौला ने सोना बड़ा खाना आएगा मर्जी ना बस बदले में नौकरी जाना अली को अल्लाह अली बनाया न मैं बना जाए न टाइम बना जाए मौली साहब तकरीर कही वह पूरी तकरीर मैं रोडाई में पेश होती अली को अल्लाह अली बनाया न मैं बना जाए न टाइम बना जाए तकन के बाजू गबीर खुमके न टाइम दिखाए न मैं दिखाए अली को अल्लाह अली बना जाए न मैं बना जाए न टाइम बना जाए तकन के बाजू गबीर खुमके न टाइम दिखाए न मैं दिखाए अली को काबिल है सेंटर में न टाइम नहा जाए न मैं नहा जाए अली अली है अली अली है अली के सदके जहान अंदर चराग बंद खबर नहीं तय को अली के दर से तय के कुत्ते हजार को मुकाबला न कर अली साहब न कर अली साहब हरामी रखना चाहिए कोई का जो अली साहब मुकाबला न कर छो पचाया न कहो शेरे जलीदा तू जल तू कुछ बचपन अलीदा खंडक खबर ओ तो बदल तू कुछ ले जवानी अली शबीर दी पहली रात का खैर ज़ैनब घर घर हुसैन मजलिसा घर घर हुसैन जमा कमायो घर घर हुसैन जमा कमाया आखिर कैसी मेहनत कैसी तो मेहनत होंगे कैसी मेहनत आया हुसैन मजलिस पर कदे को शुरू थी हुसैन पेरी मजलिस कह पड़ी कयाल करे शबीर दी पली राकरा खैर ज़ैनब की मजलिस जहे जादे पहली मजलिस पढ़िया से शाम दे जगह थी आजाद ते दूजी
शार बिरादे चौथी मजलिस फरियत वन वतन मदीने जगह लगी है कल सुने माना करा उर्दू जी मजलिस कबर शकीना वही प्यार अगलो मैं बताओ ये जालिम जो सजा तुझे कई दुनिया है तू बेशक पंजे पुप्पे ने मां के वतन वठी वन सही अचे तो क्यों आदाए तेरी कहे बिहार ते मैडा वक्त कबाल लगा के सही अचे तो तेरे शान दे विच रिया रात रोना मैं मैया तो हम शीर दा शीर दाक मरी बेर सकीना जिंदान दे ते गई चोला कफन बना के सैयद तो दुख नगार जो आते शान दे वसदे हाय वो हंस दे आने जदा आया बेर दफना बस ठंडा है मतलब तारीफ जी जनाब ज़ैनब की खैरात यकीन है कि इंदा हया वाला है जी हया के केड़ी कर साल का बाद भाई पी पुट अची बैठा शराबी जी दरबार में एक जनाब सज्जाद दो जनाब मोहम्मद बाकर मुझे बारह में कमीना राज टाइम छोक रहे थे सजा तो जो कई दो आए तो बेशक भूखे ने मां के वतन रखी बने बस मां एक लाइन करके मिला के जान गया जैसे ना बेशक भूखे के शान कर वतन रखी बने रत जा चुका हुआ है तो कमीना केड़ो वतन मरहबा मरहबा मौरब जरूर कबूल करे जहां जो थियो जरूर कबूल करे कभी ना तू जो चए तो वतन केड़ो वतन वतन ते तो वो विंदो आ जेदी काई शय वतन ते रहजी वई मुझे केड़ी शय बचाई थी जो वतन मतलब माना फरमा मां अकेलो सालार न आया मुझे पुफी मुझे काफले जी सालार मां पुफी से सलाह कया सजान हलंदो हलंदो होते हलदा ते जनाब ज़ैनब मिट्टी ते वेही रहे पई मिट्टी ते वेही हो चे पई हे मुंहिंजा जुमला न बड़ा हाफिज मोहम्मद अली साहब के जन्नत बख्शे हाफिज साहब जो फरमाइंदा हा अली जी मिट्टी ते वेही रोई हो चे पई हुसैन मुखो तुझो भजन ते गोरे तो मुखो तुझो तपी रे ते सईदो जो मुर्दे अम्मा सलाम बीबी जो मथे ॾिठो न अॼु मुद्दत खां बाद ॿिन्ही पुटनि खे अलहदा ॾिठई धार धार ॾिठई कॾहिं सजाद मां छा थी ॾिसां अम्मा का जो कैदो रिहा आहिनि जॾहिं कैद छुटनि जो नालो वयो सॼो साह भरे जॾहिं सजाद हाणे छुटनि त छा अॼु न कैदो छुटनि ज़ालिम तॾहिं क़ाइदा आज़ाद कई आहे जॾहिं ज़ैनब जो शाम सां मिजाज हलजी वियो तॾहिं आज़ादी ॾिनी कई जॾहिं मां मिठनि ते वेव जी आदि थी वई चेस मुंहिंजा शर्त पूरा थींदा त ज़ैनब मदीने में कहिड़ा शर्त आहिनि कती बशीर मारी लश्कर बराजी शहीदनि जा सिर कारो लिबास अलहदा मकाम अम्मा पुछां इहे छो हा सजाद जनाब ज़ैनब जूं अखियूं हसी पयूं वरी कॾहिं सजाद इहो पहिरियों बशीर दरबार अली जो माकियो शिकार कंदे जॾहिं असांखे ईंदो असांखे न कंदो मूं बे पासे करे हथ जो इशारो करे चवंदो बीबी गॾु खुशी वञे शराबी जी
यार इजाजत अंदर अचो आवाज थोड़ी देर दियो मां बुफी खमो कर वठा सजाद अंदर आयो पूछे तो अम्मा शाम जो 5000 और को आए हुए जो तू मोकल वठी रे अंदर अचो अम्मा अचन दिया यारो क्या बीबी कहती इन्हनि खे न रोक जाए इन्हनि खे अचन दे ये मुझे हुसैन खे रोवण आयो ये मुझे कुल गॾु थी न अचो हिकु औरत थी अचे अमा हिकु थी छो अचनि हिकु औरत थी न करे अचे जो मां हिकु औरत जो उठी इस्तक़बाल मुंहिंजे हुसैन खे रवण आयो जी ममनून मुंहिंजे भाउ खे रवण आयो हिकु औरत वारे अली जी उठी बि आहे बैठी बि आहे जॾहिं 50,000 मरतबा उथी आहे न कयामत सुनत बनी रही जल्दी कयो वेंदी वञो मां बाबा जी मजलिस पढ़ो जॾहिं फजल जी मां महिरबानी कर अॼु मूंसां गॾिजी बि त मां बाबा जी मजलिस पढ़ा आवाज़ बीबी जॾहिं काथो मजलिस शुरू कयां चओ त करबला जो हाल जा वञे चओ त कूफे जो हाल जा वञे चओ त शाम जो हाल जा 50,000 औरतूं हथ कढी चवनि थियूं बीबी अल्लाह जो नालो थी अगरि ॿुधाइण चाहे त तमसीली मदीने खां ॿुधाए बीबी जॾहिं 28 रजब ते हुसैन मदीनो छॾियो चौथी तारीख़ पानी बंद थियो सती ख़ैमा कटिया ॾही जॾहिं भरियो अकबर खे बख़्शी लॻी अज़ादी जो बारू कलम थी ॾिठा कासिम जे लाज में घोड़ा भॼन ॾिठा हुसैन जी गर्दन ते अज़र जो हलंदे ॾिठो बीवी जॾहिं यारी मुहर्रम ते भौज मौज ज़ेवर फातम 22 मुहर्रम ते कूफे पहुतमि बीवी जॾहिं कूफे जूं क़ैदूं निभाए मां शाम आयमि बीवी जॾहिं मां पहिरियों शाम आयमि त झोलियूं रुझियूं हुयूं बीवी जॾहिं मां पहिरियों आई हुयमि रश ॾाढी हुई ताजूं झोलियूं रुझियूं हुयूं अञा बि कयो त जो ज़ैनब जे बदिलो करणु वेठो हाणे बि पथर खणी अचो हाणे बि बीवी चई हाणे न मुंहिंजो लालिया न मुंहिंजो अकबर न मुंहिंजो कासिम न मुंहिंजो ये लफ्ज़ हा शाम जे औरतुनि दीवान सां टकरणु शुरू औरतुनि खून कढणु शुरू कयो आवाज़ जेसि ताईं माफ़ न कंदी असां मातम कंदियूंसीं बीवी जॾहिं खून न कढो मातम न कढो मां आई आहियां मां तव्हांखे माफ़ी थी ॾियां पोइ बि जॾहिं को ख़बर ॿुधी अथव तव्हांखे इहा ख़बर त न हुई जो मां मदीने वारी ज़ैनब हाणे जॾहिं खां ॿुधी अथव मूंखे परचायो आहे भाउ जी मुखां ॼाणायो मां राज़ी आहियां असांखे कीअं ख़बर पए तूं राज़ी थी आहे असांखे काई ड्यूटी त नाहे न असांजे लाइ कोई हुकुम हुजे असां हाज़िर रहूं तूं मदीने थी वञे असां शाम में थी रहूं बीवी चई अगरि ज़रूरु महिरबानी कयो इहा महिरबानी कजो कहिड़ी आवाज़ ॾही जे राज ने हुसैन मूंखां मोकिलायो हुसैन मुंहिंजे कुझु अमानतूं मेलातियूं बीवी चई हुन अमानतुनि मां हिकु 4 सालनि जी अमानत मेलाते जंहिंजो नालो शकीन हुयो जंहिंखे शाम जे ज़िंदान में दफ़नायो थी अचा बीवी चई अगरि ज़रूरु महिरबानी कयो कटई मिले मुंहिंजे शकीन जी ख़बर ते ॾींहुं ज़रूरु ॿुधाइजो ताज़ी शाम बारीजो मां मदीने में दुआ ॾींदी मां मुंहिंजे शकीन जी ख़बर कहिड़ी आहे मुंहिंजी धीउ नगरी बोले वजीर विषय
है।